बोलो सियावर रामचंद्र की, बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की जय। आयो आयो पुरुषोत्तम मैनो मांगन साथी, आयो 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 पुरुषोत्तम पंहिंजो जीवन सफल बणायो, पंहिंजो जीवन आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी, आयो आयो पुरुषोत्तम धणीअ जो पाण प्रभु जण आयो, पुरुषोत्तम पुरुषोत्तम में नाम कमाए, लोक परलोक बढ़ायो, पुरुषोत्तम में पंहिंजो लोक परलोक बढ़ायो, पंहिंजो लोक परलोक आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी, आयो आयो हर टे साले अचे हमेशा, तंहिंखे की न भुलायो, हर टे साले सत्य कर मन सा मौज मचाए, पंहिंजो शान वधायो, सत्य कर मन सा जग में पंहिंजो शान वधायो, आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी, आयो 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 विश्राम धाम जे पुर मंदिर में विश्राम धाम जे गुर मंदिर में पंहिंजो शीस झुकायो, सिक शरदा सा अचे उदासी, चार पदार्थ पायो, सिक शरदा सा अचे जग में चार पदार्थ पायो, जग में आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी, आयो 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 पुरुषोत्तम
पंहिंजो जीवन सफल बणायो पंहिंजो जीवन आयो आयो पुरुषोत्तम मैनो मांगन साथी आयो 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 पुरुषोत्तम दीनन दयाल थी सदा कृपाल दीनन दयाल थी सदा ओ नंग नंग पाल श्री कृष्ण मुरारी थी गिरवर धारी आए बांके बिहारी अब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो अची गोकल वसायो वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ है नाथ ने अनाथ द्वारका जो भक्तन के साथ ये चवे सस्ती सारी थी जसोदा जो बाल के चवन नंदलाल आए गाय ने जो ग्वाल जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल देव के जो लाल मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय न्यारी थी इनो गीता जो ज्ञान सब जाने थो जान पढ़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी को धारे तो ध्यान तंखे मिले भगवान पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी महिमा संत ने उच्चारी थी महिमा भक्त ने उच्चारी थी भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव राम रमापति रूप तू दीन दयाल दयावान कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान आस सब पूरन कंदो ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति शांति शांति। सासंगाती मान पौत्र मैनोली रहवाए श्री पुरुषोत्तम महात्मा जो जैनी कथा श्री सूजी महाराज सोनकन के और भगवान विष्णु महात्मा नारद मुनि के वर्णन करे रहे हैं। काल 16 अध्याय में कथा प्रसंग दियाया सदैव ब्राह्मण के महात्मा वाल्मीकि जन उन पूर्व जन्म की कथा ॿुधाए रहिया आहिनि त
त तोखे संतान न थींदी हुई। तपस्या करके तो संतान तो प्राप्त कई, शुकदेव नालो रखियो, पर 12 वरनि जी उमिरि में उनजो अहिड़ो लेख बणियो जो नदीअ में बुॾी मरी वियो। अधीरज थी करके और तूं उनजे लाश जे अॻियां ज़ारों ज़ार वेठो पियो रोए। एतिरे क़दुरु जो केतिरा ॾींहं गुज़री विया, सावण जो महीनो बि गुज़री वियो, बरसाति वारो वक़्तु बि गुज़री वियो, और एतिरे में श्री पुरुषोत्तम महात्म बि अची करके उन ॾींहं खां प्रारंभ थियो कि हाणे उन पुरुषोत्तम जे फलस्वरूप उनजो भाग भलो तो थिए पियो। 17 अध्याय में कथा जो प्रसंग अॻिते वर्णन थी रहियो आहे। श्री पुरुषोत्तम जे प्रभाव सां सदे ब्राह्मण जे मोल पुट जो जीअरो थियनि। बोलो श्री पुरुषोत्तम। रखे गोद सुखदेव खे महीनो वियो गुज़री, प्रेम ॾिसी पोइ गरुड़ ते आयो पाण हरि। बोलो श्री विष्णु भगवान। अची गरुड़ परन सां हवा कई, ॼण मुड़दे में हुई जान पई। झट ब्राह्मण मथे निहारियो आ, कर दर्शन वाक उचारियो आ। मां कहिड़ी अवांजी महिमा करिया, हर पल थो तुंहिंजा जाना भरिया। आए माया अवांजी हीअ परबल, ही माया अवांजी थी नाच नचाए करे वलशल, थी नाच नचाए करे शुक्र न ॼाण अज्ञानी। मां करे शुक्र न आया कर्महीण अभिमानी। मां आया कर्महीण, हाणे मूं ते पंहिंजी महर करियो। दुख दूर करे, दुख दूर करे का नजर धरियो। दुख मूं ओट वधीक तुंहिंजी आ, ॿी आस छॾी सभु जग जी आ। हाणे बेड़ो बुॾल ही पार करियो, हाणे बेड़ो बुॾल ही हिन बालक जो उद्धार करियो। हिन बालक जो उद्धार करियो। वचन बुधी ब्राह्मण संदा, ॾिनो हरिय जी दान। पाण प्रभु परमात्मा थियो उन ते महिरबान, थियो उन ते। हरे राम। 17 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग ॿुधाईंदे श्री सूजी महाराजनि चवनि था त हे सोनको ॿुधो, सदे ब्राह्मण पंहिंजे पुत्र जे मोह में सारो ई महीनो श्री पुरुषोत्तम महात्मा जो उनखे गोद में खणी करके और भगवान जो ध्यानु धारियो। अहिड़ी कठोर तपस्या उन कई। महीनो जॾहिं पूरो थियो तो भगवान हरि परमात्मा गरुड़ ते चढ़ी करके और पाण अची करके ब्राह्मण खे दर्शन ॾिनो। ब्राह्मण गरुड़ अची करके परनि सां हवा कई, ॼण त उन मोल सुतल ॿार जे मथां हवा जो लॻी। ब्राह्मण बि ॾाढो सॼो महीनो तपस्या करके और हवा लॻण ते सुजाग थियो। भगवान जो दर्शन कई, हथ जोड़े करके गदगद थींदे चवणु लॻो त हे प्रभु, तव्हांजी मां कहिड़ी महिमा कयां। अव्हांजी महिमा अपरंपार आहे, कोई बि उनखे ॼाणी नथो सघे पियो। अव्हांजी माया ॾाढी परबल आहे। अहिड़ो मोह जे वश मूंखे करे छॾियो आहे, पई थी सभिनी खे नचाए पई। अज्ञानी, अशुकुर, कर्महीण, अभिमानी मां आहियां, पर हे प्रभु हाणे मुंहिंजे मथां तव्हां कृपा कई अथव, दर्शन ॾिनो अथव, मूं तव्हांजी ओट वरिती आहे। ॿिया सभु जग जा सहारा छॾे करके वरिती ओट मां तुंहिंजी आ दाता। चारे राम। जीअं वणेव तीअं मुंहिंजो ॿुॾल बेड़ो पार कयो। हाणे हिन मुंहिंजे बालक जे मथां तव्हीं पंहिंजी आशीर्वाद करियो।
ब्राह्मण जा उहे वचन ॿुधी करके भगवान श्री नारायण उन जे पुरुषोत्तम जे महीने जे पालन करण जे करके उनखे वरदान ॾिनो, बालक खे जीअरो कयो। बराबरि तो भाई अहिड़ी घोर तपस्या कई आहे, पुरुषोत्तम जो महीनो पालन कयो आहे, उन जे कर्म जे एवज तुंहिंजे बालक खे मां जीअरो थो कयां। पाण परमात्मा जी कृपा उन बालक शुकदेव जे मथां पई। बोलो श्री विष्णु भगवान। चयो विष्णु बुध ब्राह्मण प्यारा, रहे 12,000 वरह सारा। मां कहिड़ो थो वरदान ॾिया, तोखे कथा समूरी बयान कयां। मां अहिड़ो थो वरदान ॾिया, तोखे कथा समूरी बयान कयां। राजा रघु ॿुधी हुई भाव भरे, मुनि मार कंडे पियो कथा करे। हिकु धनर नाले ऋषि हूंदो हो, जेको तप में सदाईं रहंदो हो। संतान न उनखे थींदी हुई, इहा चाह अंदर में रहंदी हुई। हिकु ॾींहुं थिया राज़ी देव सभई, चयो ऋषिअ अमर पुट थे हिकु ई। चयो देवन कोन अमर थींदो, बाक़ी उमिरि वॾीअ वारो ईंदो। हिते जेको जग में ईंदो आ, सो आख़िर जग मां वेंदो आ। हुजे ऋषि मुनि या सन्यासी, भल जोगी हुजे या अबनासी। हुजे राजा रंक या गृहस्थी को, भल के नी भी हुजे हस्ती को। भल के नी भी हुजे थी काल अज्ञाना, दाल करे थी काल अज्ञाना। हर कोई उन जे अॻियां डरे, हर कोई थो उन जे अॻियां, हर कोई थो उन अॻियां डरे, हर कोई थो उन अॻियां। रुगो भगत प्यारा जग में थी, रुगो भगत प्यारा जे जग में, रुगो भगत प्यारा जे। वेझो कीन अचे तंहिंजे दग में, वेझो कीन अचे। अची पाण थो उन जी सार लहे, अची पाण थो उन जी। हिकु पल बि परे न उन खां रहे, हिकु पल बि न उन। बुध तोखे थो बुध तोखे था वरदान ॾियूं, तोखे था तुंहिंजे पुट जो था कल्याण कयूं। तुंहिंजे ॾिस पर्वत ई आहे भारी, ॾिस पर्वत ई आहे। जंहिंजी चोटी जग में आ न्यारी, जंहिंजी चोटी हे जग में जैसी कायम आई। जग में पुट तुंहिंजो रहंदो दाइम आ, पुट तुंहिंजो रहंदो, पुट तुंहिंजो रहंदो दाइम आ। देवन जे आसीस सां जाओ सुंदर बार। पाल धनर वॾो कयो ॾेई पंहिंजो प्यार। हरे राम। श्री सूजी महाराज चवनि था त हे सोन को भगवान विष्णु चवणु लॻो त हे प्यारा ब्राह्मण ॿुध, हाणे हिनखे तुंहिंजे इन पुरुषोत्तम महीने जे पालन करण जे करे के मां वरदान थो ॾियां थो पियो। 12,000 वरह ई हाणे पंहिंजी उमिरि माणींदो। अहिड़ो वरदान तो मां तोखे ॾिनो
पर हाणे हुन सां गॾु मां हिकिड़ी कथा तोखे ॿुधायां थो। मतां एॾी उमिरि पाए करके अणहोणी न थी पवई। राजा रघु बि भरे भाव असां महात्मा मार्कंडे मुनीअ जे वाता हीअ कथा ॿुधी हुई। ॿुध मां उहो तोखे ॿुधायां थो। धनर ब्राह्मण जी उन बि तमामु घणो तो वांगुरु तप कयो हुयो। संतान जी प्राप्ति कोन थींदी हुई। संतान जी इच्छा सां खूब तपस्या कई, दान पुण्य कया, केतिरा ई कर्म कया। आख़िर देव अची करके उन जे मथां राज़ी थिया, दर्शन ॾिनऊं। चारे राम गुरु जेकी गुण हुजई। धनन ब्राह्मण चवणु लॻो त मूंखे पुत्र संतान खपे और उहो बि अमर संतान खपे। मुंहिंजे पुत्र खे अमरता प्राप्त थिए। देवताउनि चवणु लॻा त भई इहो तो कुदरत जो नियम आहे ई कोन। जो आया सो चलसी, सब कोई आई वारिये, जिसके जीअ प्राण है कि साहिब मनो विसारिये। गुरु साहिब जन वाणी लिखी आहे भई मन मां परमात्मा खे तूं विसार न, पंहिंजे उन मौत खे यादि रख। कोई बि हिन संसार में अमर नथो रही सघे पियो। इहो परमात्मा जो अटूट नियम आहे जेको हिन संसार में ईंदो। मृत्यु लोक जंहिंखे चयो आहे। चारे राम हिन पृथ्वीअ खे मृत्यु लोक चयो वेंदो आहे। जेको आयो माना हुनखे हलणो आहे। भाई इहो वरदान तो न मिलंदो। बाक़ी हा हाणे तुंहिंजी इच्छा आहे त तमामु वॾी उमिरि हुनखे ॾियूं था पिया। हे ॾिसे थो पियो हेॾो वॾो पहाड़ पर्वत ऐं साम्हूं तुंहिंजे केॾी वॾी हिन जी चोटी आहे। इहो जेसिताईं पर्वत क़ाइमु आहे तेसिताईं तुंहिंजे पुट जी उमिरि क़ाइमु रहंदी। पर यादि रखजांइ ही पर्वत न रहंदो त तुंहिंजो पुट बि न रहंदो। हाणे कोई तो नियम हुजे। चारे राम छो जो मरणो तो सभिनी खे। देवताउनि सोचियो हाणे बाक़ी हाणे भॻवानु पाण ॼाणंदो। केतिरनि ई ॿियनि देवताउनि दैतनि बि वरदान वरिता आहिनि। हरणकश्यप वरिता, रावण वरिता भाई मूंखे अमरता जो वरदान प्राप्त थिए। हरणकश्यप जो भाई मां बि न मरां। पर ब्रह्मा चयो भई इहा ॻाल्हि अण थियणी आहे। ॿियो जेको तोखे घुरणो हुजे सो घुर। अहिड़ा अहिड़ा दैत संसार में थिया। विचित्र विचित्र वरदान भॻवाननि ब्रह्मा खां वरिता। ब्रह्मा वरदान ॾेई करके त पाण छॾाए हलियो वेंदो आहे। पोइ वञी करके चवंदो हाणे भॻवानु विष्णुअ खे हाणे तूं वञी पुॼजांइ हिननि सां दैतनि सां। हाणे अमरता जो वरदान ब्रह्मा बि न ॾींदो आहे। पोइ भॻवानु ॾिसो कहिड़ा कहिड़ा वरी उन्हनि जे मारण जे लाइ भिन्न भिन्न प्रकारनि जा अवतार वठी करके बि उन्हनि दैतनि खे नाश कयो आहे। हरणकश्यप खे नरसिंह भॻवान जे रूप में अची करके मारियो हुयो। कहिड़ा कहिड़ा वरदान वरिता। न ॾींहं जो मरां, न राति जो मरां, न सुबुह जो मरां, न शाम जो मरां, न अंदरि न ॿाहिरि, न हेठि न मथे, न मिरूं मारे, न मनुष्य मारे। भॻवानु सभु उन जा वरदान पूरा कया। अहिड़ो नरसिंह जो रूप वरितो जंहिं न माण्हू हुयो न मिरूं हुयो। सिर शींहं जो और धड़ मनुष्य जो। चारे राम अची हुनजो बि ख़ात्मो कयो। रावण वरदान वरितो भई न माण्हूअ खां मरां न कंहिं देवता खां मरां। चारे राम अमृत जो कलश नाभि कुंड में खणी करके घुमंदो हुयो रावण। जंहिंजे दर ते खट सां चवंदा आहिनि भई काल ॿधल हूंदो हुयो। भई काल मूंखे जीते ई न सघंदो। जेसिताईं मुंहिंजे नाभीअ में अमृत जो कलश आहे तेसिताईं मां मरंदुसि ई कोन। और मनुष्य तो मूंखे, देवता तो मूंखे मारे न सघंदो। न देवता मारे सघंदो, न दैत मारे सघंदो। बाक़ी हाणे मनुष्य मूंखे जो छा बिगाड़ींदो। ॾिसो मत कहिड़ी थी अची वञे। ओॾी महिल मनुष्य जे लाइ न चयईं रावण, वानर जे लाइ न चयईं भई मारे देवता और दैत मूंखे न मारे सघे। बाक़ी लापरवाही कई माण्हू मुंहिंजो छा बिगाड़े सघंदो। माण्हू तो मुंहिंजे लाइ मच्छर जे समान आहे। चारे राम माण्हू हेॾे होॾ में अची वेंदो आहे न, अहिड़ी ग़लती करे वेहंदो आहे, पाण खे वॾो अभिमानी सम्झंदो आहे, बल वारो। पोइ परमात्मा मती हुनखे अहिड़ी ॾींदो आहे जो उहा ई ॻाल्हि हुनखां विसरी वेंदी आहे। पोइ भॻवानु ॾिसो कीअं भाई मनुष्य जो रूप धारे करके और वानरनि जी सेना बढ़ाए करके हेॾे वॾे रावण खे खणी मारियो। बोलो सियावर राम।
देवताऊं चवण लॻा त हे धनर ब्राह्मण, हाणे पुत्र तो तूं वठेंदो पियो, वॾी उमिरि वारो तोखे ॾियूं था, पर हाणे उहो सुमत तूं ॾिजांसि, सम्झाइजांसि तूं। हे पर्वत जी चोटी जेसि ताईं क़ाइमु आहे तेसि ताईं उहो तुंहिंजो पुटु हिन संसार में क़ाइमु रहंदो। देवताऊं तो आशीर्वाद ॾेई करके और हलिया विया। धनर ब्राह्मण खे तमामु सुंदर बालक ॼाओ। ब्राह्मण ख़ूब प्रेम और प्यार सां उन जी पालना पे कई, वॾो पे कयो पंहिंजे पुत्र खे। चयो हरे राम। थियो वॾो त धनर ॾिनो उपदेश, की न संत रंजाए जे या दरवेश। कर पर की न पिता जो चवण मञो, पाए पारा तो हो वचन भञो। हिकु मई मुख नाले संत हुयो, ॾाढो ज्ञानी ऐं गुणवंत हुयो। करे पूजा सालग्राम संधी, उन बिना न उन जी हुई सरंदी। हिकु ॾींहुं धनर जो पुटु आयो, खणी सालग्राम खे उछलायो। वो वञी किरी पियो पाणीअ में, चयो संत भस्म थी जवानीअ में। पर की न भस्म उहो बालक थियो, मारे पल थी झटि अंतर्मुख थियो। ॾिठो बालक खे वरदान आहे, पर्वत में हिन जो प्राण आहे। जैसी पर्वत जग में कायम आ, तैसी जन्म बि हिन जो दायम आ। जट संत के पुट पैदा कया, जेके हर हिक श्वास मां थींदा विया। कई आज्ञा ॾिसो था ही पर्वत, कई आज्ञा ॾिसो था। झटपट में इते ही क्यों बरपट, झटपट में बुद्धि वचन संत जा सभई हलिया। बुद्धि वञी पर्वत जा सब पासा छिलिया। प्या पर्वत खे सब पूरो कन, प्या पर्वत खे सब पूरो करे। खंड खंड प्या चूरो कन करे। जिया पर्वत पूरो नाश थियो, जिया पर्वत पूरो, जिया ऋषि पुत्र जो श्वास वयो। ॾिसी धनर ऋषि बेहाल थियो, ॾिसी धनर ऋषि अहिड़ो भावीअ उन जो हाल कयो। ऋषि रोई करे पियो ईअं चवे, ऋषि रोई करे पियो। कोई कुदरत जो ना पार पवे, कोई कुदरत जो ना पार पवे। चयो विष्णु जो हठ करे, घुरे पुत्र संतान। धनर ऋषिअ जा उन जा दुखी थियनि था प्राण। हरे राम। भगवान विष्णु चवण लॻो त हे सदैव ब्राह्मण, धनर ब्राह्मण बड़े प्यार सां स्नेह सां ॿार खे वॾो तो कयो। जॾहिं सम्झ वारो थियो त उनखे सम्झाइण लॻो। उनखे ख़बर हुई न भई जेसि ताईं पर्वत आहे, हाणे ॿियो तो पर्वत काॾे वेंदो कोन, कुदरत जी शइ आहे। पर उनखे सम्झाइण लॻो भई कंहिं साधु संत सां ठठोली न कजांइ, कंहिंखे रंज न कजांइ। छो जो हुनखे ख़बर हुई कंहिं साध जो पारा तो मिली वियो त पर्वत छा सॼी त्रिलोकी ऊंदहि थी सघंदी आहे। हरे राम। पर हाणे कुदरत ॾिसो, परमात्मा जी लीला। जवानीअ जे जोश में हिकिड़े ब्राह्मण जो रंज खयईं उन बालक।
महीमुख नाले हिकिड़ो संत हुयो, सालग्राम जी पूजा कंदो हुयो, भोग लॻाईंदो हुयो। बालक खे ठठोली लॻी, धनर ब्राह्मण जे पुट खे सालग्राम खणी करके फिटी गई, वञी करके नदीअ में पियो। संत जो ॾिठो तपी लाल थी वियो, बेसा ये मुंहिंजे ठाकुर खे खणी फिटी गई, पारा तो ॾिनई हिते जो हिते, हाणे जो हाणे भस्म थी वञ। चारे राम, भस्म छे ई कोन। महीमुख अंतर ध्यान थियो, अखियूं बंदि करके समाधीअ में लॻी वियो, भई मुंहिंजो पारा तो हिनखे कमु छो नथो करे पियो, हिनजे मथां असरु छो नथो थिए पियो। ॾिठई त हिनजो साह बदल आहे, देवताउनि जे वरदान सां हिन पर्वत में, साम्हूं पर्वत हुयो, महात्मा हिकदमि पंहिंजे शक्तिअ सां एतिरा हज़ारे लखे बालक पैदा कया। जीअं साह पियो खणे, छॾे पियो त ॿार पियो निकिरी अचे। हिकु हिकु श्वास में हिकु हिकु बालक पैदा पियो थींदो वियो। सभु अची करके हथ जोड़े बीठा, महाराज ॿुधायो कहिड़ी आज्ञा आहे? अरे वञो, सभई वञी करे हिन पर्वत खे टुकड़ा टुकड़ा करे चट करे छॾियो। झटि आज्ञा जो पालन थियो। घड़ी पल में लखें बालक हथोड़ा कुंडा कढी कर खणी करके और घड़ी पल में सॼे पर्वत खे चट करे छॾियो। चारे राम। बसि जीअं ई उहो पर्वत जी चोटी हेठि किरी पई, सॼी मिटी मिटी पट थी वई, पर्वत थी वियो गुम। तीअं ई उन्हीअ बालक जा प्राण पखेरु उॾामी विया। चारे राम। उते जो उते भस्म थी वियो। धनन ब्राह्मण इहो हाल ॾिसी करके ॾाढो दुखी थियणु लॻो, वीचार करणु लॻो, भई सच देवताऊं तो चवनि पिया। भावी ॾाढी बड़बड़ आहे, रोई रोई पंहिंजा हाल ख़राबु कयईं। कुदरत जो पार पाए नथे पिए सघियो। भॻवानु विष्णु चवे थो त हे सदैव ब्राह्मण, अहिड़ीअ तरह हठ करके जो संतान घुरे थो पियो, उनजो अहिड़ो ई हाल थो थिए पियो। उनजा पंहिंजा प्राण बि दुखी था थियनि पिया और कुदरत जो खेल बि उनखे ॾिसणो थो पवे पियो। तंहिं करके चवंदा आहिनि भई साधु संत सां न रंजाइणु घुरिजे। भॻवानु कृष्ण जे कुल जे ॿारनि बि दुर्वासा ऋषि सां ठठोली कई न, सॼो कुल विञाए छॾियऊं। चारे राम। रावण साधु संतनि जो रतु कढियो हुयो टैक्स जे रूप में। भई मुंहिंजे राज में था रहनि, कुझु भरनि कोन था, उजूरो ॾियनि कोन था, भई असां वटि आहे ई कोन कुझु बि। असां झांझूं खड़ताल वॼायूं, भॼन था कयूं, मालाऊं था, इहे छा तोखे ॾियूं? वन में वेठा आहियूं, भई कुझु कोन्हे त रत त अथनि न, शरीर मां रत जूं सुयूं करे भरे कढी जो दिलो भरे खणी आया। पारा तो अहिड़ो ॾिनो, भई हिन दिले जे करके ई तूं मरंदे। उन दिले मां माता सीता पैदा थी। बोलो सीता मैया की। और ॾिसो कहिड़ो हुनजो हाल थियो जो सीता खे खणी आयो और हुनजो कारण बणिजी उहा माता सीता हुनजे मौत जो। दुराशा ऋषीश्वर भॻवान खे बि न ॾिठो, हुनजे कुल जा ॿार हुया, ठठोली पिया कनि, अरे सॼो तव्हांजो कुल नाश थींदो। एतिरी क़दुरु जो भॻवान बि उन पारात खे स्वीकार कयो और कृष्ण भॻवान यादवनि खे परलोक पहुचायो और पाण बि अंत समय में कंहिं मुहाणे जे तीर हणण ते, पेर में तीर लॻण ते भॻवानु उतां अंतर ध्यान थी वियो। बोलो श्री कृष्ण भॻवान। तंहिं करके चयो भई साधु संत आहे परमात्मा जी साक्षात मूर्त। मां तुंहिंजे मथां परसन आया, वर तोखे बि ॼण थो चाहियां। ॿिए जन्म में थींदे तूं राजा, नालो दृढ़ धनवा पूरन काजा। हीअ नार तुंहिंजी गोमती ईंदी, बणी शीलवती राणी थींदी। थींदा 4 पुत्र ऐं कन्या हिक, इहे वचन यादि करे ॼाण पक। इहे वचन यादि करे ॼाण पक। हे पुट तुंहिंजो बणिजी तो, हे पुट तुंहिंजो ॾेई जान हणे गए बि गोतो। चयो वाल्मीकि बुध दृढ़ धनवा, या अॻे जन्म जी थी फतवा। ये अॻे जन्म जी थी फतवा।
दर्शन बुद्धि बाल्मीक जा खुल्या बजर कपाट पूरो 17 अध्याय थियो दे चंगी उदासी वाट बोलो शेरी हरे राम। भगवान विष्णु चवण लॻो त हे सदैव तंहिं करके मां वरदान तोखे पुत्र जो ॾियां थो पियो 12,000 वरीअ तुंहिंजो पुत्र उमिरि माणींदो और तूं ॿिए जन्म में वञी करके राजा धड़धनवा नाले थींदे और हीअ तुंहिंजी गोमती नार उन जन्म में भी तुंहिंजी राणी अची करके थींदी सीलवतीअ नाले 4 पुत्र 1 कन्या थींदई। या मुंहिंजी आशीर्वाद सदाईं तो तुंहिंजे मथां बणी रहंदी और तुंहिंजो पुत्र जेको हींअर 12,000 वरी जीअंदो ॿिए जन्म में शुकदे यानी शुक चइबो आहे तोते खे तोते जो जन्म वठी करके और तूं हिन जन्म में जीअं मोहग्रस्त थियो आहे ॿिए जन्म में इहो ई तोतो बणिजी करके तोखे उपदेश अची करके ॾींदो त भई हिन मोह माया खां पंहिंजो पाण खे छॾाए और वञी करके कुझु पंहिंजे तरण जो कर्म कर। महात्मा वाल्मीकि चवण लॻो त हे राजा धनवा इहा तुंहिंजे पूर्व जन्म जी कथा आहे तॾहिं उहो तोतो भगवान जे आज्ञा सां अची करके तोखे इहो उपदेश ॾेई वियो आहे और तूं बराबरि भगवान विष्णुअ जे आशीर्वाद सां हिन जन्म में राजा अची करके थियो आहे राजा धनवा। महात्मा वाल्मीकि जे वाता अहिड़ी कथा ॿुधी करके अजब में पइजी वियो कपाट ई खुली विया मार पैसा अहिड़ो मुंहिंजो पुत्र अहिड़ो मुंहिंजो जनम थी गुज़रियो आहे जो तोते जे रूप में अहिड़ो मूंखे उपदेश करे वियो आहे। हिते हिन कथा सां गॾु ही 17 अध्याय समाप्त थियो जंहिंमें राजा चवणु लॻो त हे प्रभु अहिड़ी का चङी सुमत ॾियो त भई जीअं परमात्मा सां कोई हठ न करे भगवान कंहिंजे लाइ बि को बुरो न चाहींदो आहे सभ जो भलो ई हूंदो आहे। जेकॾहिं हठ पूर्वक कोई माण्हू वरदान वठंदो बि आहे त उनजे लाइ उहो पूरी तरह फलीभूत न थींदो आहे अंत में उनखे दुखी भोगणो पवंदो आहे। तंहिं करके परमात्मा खां सदाईं सुठी सुमत घुरिजे ॾे चङी उदासी वाट अहिड़ो रस्तो मिले जो संतनि जे संग में रहंदे और भगवत प्राप्ति करे सघूं। 18 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। भगवान श्री विष्णु जो सदैव ब्राह्मण खे पुरुषोत्तम महात्म वर्णन करे ॿुधाइणु और ब्राह्मण जो दड़ धनवा जे रूप में अची करके जन्म वठणु सो प्रसंग 18 अध्याय जो सुभाणे वर्णन करे ॿुधायो। हींअर प्रेम सां प्रसाद भी वठो और ही संत महिमा जो शब्द भी चवायो। बोलो श्री संत देव भगवान। संत साजन में भेद न भाए जान जे कई ज्योति संत साजन में भेद न भाए जान जे कई जिए समुंड में समुंड जूं लहरियों जिए समुंड में समुंड जूं लहरियों स्वाति बूंद में मोती स्वाति संत साजन में भेद न भाए जान जे कई ज्योति संत साजन में संत जी सूरत साजन जी थी पसतों दिल दर्पण में पसतों दिल दर्पण संत जी लीला साजन जी सब संत जी लीला साजन जान जे हर एक कण में जान जे हर एक संत साजन दो दर्शन साजो संत साजन जो दर्शन संत साजन जो दर्शन साजो बस जाए ब्रह्म सरोती संत साजन में भेद न भाए जान जे कई ज्योति
संत जे खाधो साजन खाधो, संत जे खाधो पक कर जान जे मन में, पक कर जान जे। संत साजन जो घर थी साॻियो, रख जाए सुरती तन में, रख जाए सुरती। संत जी वाणी जान साजन जी, संत जी वाणी जान पाए प्रेम जी पोती, पाए प्रेम जी। संत साजन भेद न बाज जान जे कई ज्योति, संत साजन में भेद न बाज जान जे कई। जिए समुंड में समुंड जुलरियूं, स्वाति बूंद में मोती, स्वाति बूंद में। संत साजन में भेद न बाज जान जे कई ज्योति, संत साजन में। संत साजन जी वाट थी सागी, संत साजन जी बोले ला परदेसी, बोले ला। संत साजन में नूर साॻियो थी, संत साजन में नजर रखी दरवेसी, नजर रखी। संत साजन में पाण उदासी, संत साजन में दात प्रभु थी होती, दात प्रभु थी। संत साजन में भेद न बाज जान जे कई ज्योति, संत साजन में। जिए समुंड में समुंड जुलरियूं, जिए समुंड में स्वाति बूंद में मोती, स्वाति बूंद में। संत साजन में भेद न बाज जान जे कई ज्योति, संत साजन में। जान जे कई ज्योति, जान जे कई। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं। वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मंगलं भगवान् विष्णुं मंगलं गरुडध्वज, मंगलं पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनो हरि। बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया की। आयो लाल कयो झूले लाल।